मदीने वारा साईं जो आया तो उन्हनि जो तारुफ महबूब पान न करायो, अल्लाह पान करायो। रब फरमायो तो दुनिया वारो मुझो महबूब जो आयो आ यो खुद न आयो आ, मुंह मोकिलियो आ। इन का तारुफ न पूछो, इन जो तारुफ मां अल्लाह पान जो करायो। कहिड़ो कद जाकुम तहकीक तव्हां वटि आयो आहे, कंहिं वटि आयो आहे तव्हां वटि, इंसानो धरती वारो तव्हां वटि आयो आहे। के किथों आयो आहे? मिन अल्लाह, अल्लाह वटि आयो आहे। मके मां न, हिजाज़ मां न, अरब मां न, शर्क़ व ग़र्ब शिमाल व जुनूब मां न, मिन अल्लाह, अल्लाह वटि आयो। जात केड़ी तस, शख्सियत केड़ी तस? रब फरमाए कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अञा भी मुझो ह्यां न ठरियो आहे, तो पीठल बि चओ सुभान अल्लाह। तव्हां वटि अल्लाह वटि आयो आहे। मुस्तफ़ा जो तारुफ मदीने वारे साईं जो अल्लाह पाण जो कराए। रब तो फरमाए तो नूर तेरा सही भला अकेलो आयो आ या ॿियो साथी सुहो गॾु थस। रब फरमाए तो नूर किताब मुबीन, पाण सां गॾु रोशन किताब खणी आयो। रोशन किताब कुरान मजीद फुरकान हमीद खणी तव्हां में आयो आ। आयो छाजे लाइ? कम केड़े सां आयो आहे? रुमाल वारा सोना हेॾे घड़ी घड़ी हिकिड़ो त टाइम आहे थोरो, सिजल थो मथो बीठो आहे, सम्झो था न। हाणे चुरपुर तव्हांजी बंदि ॻाल्हाइण तव्हांजो बंदा जुर्ग मूंखे ॿुधो इहो। ॿुधो ऐं दिल जान सां ॿुधो, ख़ुदा कंदो ह्यां ठरी पवंदव। कम केड़े सां आयो आहे? युखरिजुकुम मिन ज़ुलुमाति इलन नूर, तव्हांखे ऊंदाहियुनि मां कढी तव्हांखे नूर ते वठी वेंदो। ख़ुदि जो नूर आहे त उहो नूर वारो फैज़ तव्हांखे बि ॾियण आयो आहे, तव्हांखे बि नूरानी बनाइण। सुभान अल्लाह। हिते रब फरमायो लक़द जाअकुम रसूलुन, तहकीक तव्हां वटि आयो आहे रसूल। कहिड़े शान सां आयो आहे? मिन अनफुसिकुम, तव्हांजे जानियुनि मझां, तव्हांजे जिन्स बशरियत मझां। हुन आयत में रब फरमायो त नूर आयो आहे। हिते फरमाई त तव्हांजे जिन्स मां, तव्हांजे जानियुनि मझां आयो आहे, यानी बशरियत जे रंग में आयो आहे। त मञणो पवंदो त नूरानियत भी मदीने वारे साईं जो शान आहे, बशरियत विदिल पर मोहम्मद जो शान। हिकिड़ा चवनि त रुगे नूर चो बशर न चो, इहे ग़लति आहिनि। ॿिया चवनि बशर चो नूर न चो, इहे बि ग़लति आहिनि। हक़ जो रस्तो चाहे, हक़ जो अक़ीदो चाहे त मदीने वारो साईं नूर भी आहे त बशर भी आहे। नूर भी मुस्तफ़ा जो शान आहे, बशरियत भी महबूब जो शान आहे, पर हक़ीक़त हबीब जी अञा आला, अञा। मुझे थोरो ध्यान कजो, मुझी ॻाल्हि समझजो। खणनि झगड़नि खां जान छुटी पवंदव। मौलवी लठ खयूं बीठा आहिनि, फ़कीर वटि लठ न आहे, प्यार जी सम्झाणी। समझो था? मुस्तफ़ा सोने जा मुख़्तलिफ़ शान आहिनि, एतिरा शान आहिनि जो करोड़ ज़बानूं हुजनि ऐं करोड़ साल उमिरियूं हुजनि त बि मुस्तफ़ा जी तारीफ़ खुटण जी न आहे। हबीब जा शान खुटण जा न आहिनि। शख़्सियत जे
एतबार से, वजूद मुस्तफवी के एतबार से, मदीने वाले साईं की जात के एतबार से हुजूर दा टे शान हैं। उन्होंने लातादाद शानन मजा शख्सियत के एतबार का मुस्तफा दा टे शान हैं। एकड़ो शान बशरियत जो आ, ॿियो शान नूरानियत जो आ, टियों शान हकीकत जो आ। छाजे करे तो मुस्तफा सोनो रुगे बशरन दे नबी न बणजी आयो हो, पर नूर वारन जो भी नबी मुस्तफा है। सुभान अल्लाह। सजी कायनात तेरा रहमत बणजी आया। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आलमीन जेला मदीने वाले साईं के रब रहमत बनाए वो। तो चुप करे मुझे रुके बस समझो था। हुजूर आलमीन में आया। आलमीन में इंसान भी आहन, जिन्न भी आहन, मलाइक भी आहन, अर्शी बाहन, फर्शी बाहन। आलमे बाला वाली मखलूक भी आहे तो आलमे ज़ेरी वाली मखलूक भी आहे। फर्श वारन जो नबी मुहम्मद मुस्तफा तो अर्श वारन जो नबी भी मुहम्मद मुस्तफा। बशरियत जो नहीं तो बशरन के वनी सेखार। शान नूरानियत जो नहीं तो नूर वारन के वनी नूर जो फैज दे। समझो सुनन दारमी खड़ा इमाम दारमी रिवायत वणे तो 70,000 मलाइक सुबह जो ईंदा आहिनि हुजूर जे दरबार अक़दस में। हुजूर जे दर ते बीठा है 70,000। वरी शाम जो मोटंदा तो वरी रात जो 70,000 ॿिया लहंदा। छाजेला महबूब जे दर जी हाज़िरी फरीदा ऐं पंहिंजा पुर मुस्तफा जे मज़ार अनवर सां गसाए नूर जी खैरात वठंदा। जेमल इसराफील जी सूर फूक भी हबीब पंहिंजे मज़ार मां निकिरंदा तो उन वक्त भी 70,000 मलाइक जे छुरमट में उठंदा। मुझो मुस्तफा मलाइकन के भी फैज़ ॾियण आयो आ तो बशरन के भी फैज़ ॾियण आयो। मुझे महबूब के रब करीम उन शान सा नवाजो जो बशरन के फैज ॾियण जे लाइ बशरियत जो शान ॾिनई। नूर वारन के फैज ॾियण जे लाइ नूरानियत जो शान ॾिनई। हकीकत छा हुई? हकीकत या खुदा जाने या मुस्तफा जाने। हबीब अली हदीस आ साईं फरमाता या अबा बकर लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी। ए अबू बकर मुझे हकीकत के मुझे रब का सवा ॿियो को नथो ॼाणे। जिब्रील के बे मुस्तफा जे हकीकत जी ख़बर न हुई। अबू बकर सिद्दीक जेको दिल पर नबी सां गॾु रहण वारो यारे गार आ साईं फरमाईंदा या अबा बकर यारिफनी मूंखे केर नथो सुञाणे। मुंहिंजी हकीकत के केर नथो सुञाणे। या रसूल अल्लाह मां बि अबू बकर तो पुछो राज़दार नबूवत तो पुछो जेको महबूब सां देस परदेस गॾु हुयो। खार में भी गॾु मज़ार में भी गॾु। क़यामत जे ॾियारे साईं फरमाईंदा जेॾीमहिल मां उथंदुसि त मुंहिंजे सॼे पासे ॾों अबू बकर हूंदो, खॿे ॾांहुं उमर हूंदो, ॿई गॾु मूंसां। कदा नुबअस यौमल क़यामत अबू बकर उमर मूंसां गॾु हूंदा। हीअं असां क़यामत जे ॾियारे गॾु उथंदासीं। हथ में मिलाए साहिबनि खे ॾेखारे राज़दार नबूवत भी साईं फरमाईंदा अबू बकर मुंहिंजी हकीकत जी तोखे बि परूड़ न नथो सुञाणे मूंखे गैर रब्बी। मुंहिंजे रब खां सवा ॿियो केर मूंखे नथो सुञाणे। मुंहिंजी हकीकत या ख़ुदा जाने या मुस्तफा जाने। ॻाल्हि सम्झ में आयो? पर जीअं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बशरन में रहिया
बशरन के सेखारियूं उन जे करे बशरियत हर कंहिंखे नज़र आई पर नूरानियत कंहिंखे नज़र आई ऐं हकीकत कंहिंखे नज़र न आई। समझो बशरियत अबू जहल भी ॾिठी, अबू बकर भी ॾिठी। बशरियत महबूब जी उमर भी ॾिठी, अबू लहब भी ॾिठी, पर महबूब जी नूरानियत अबू जहल कोन ॾिठी, अबू लहब कोन ॾिठी, अबू बकर ऐं उमर नूरानियत ॾिठी। छो त नूर वारे खे ही नूर नज़र ईंदो आहे। सिज चओ त नूर आहे न, सिज नूर आहे, पर जंहिंखे अखियूं हूंदियूं सो ॾिसंदो न। जंहिंखे अखियुनि में नूर हूंदो त सिज नज़र ईंदो न। भला चमड़े खे सिज नज़र ईंदो? जवाब ॾियो न। चमड़े खे नूर नज़र ईंदो? हेॾो सिज फिरियो बीठो आहे, जग रोशन थियो पियो आहे, चमड़ो छत में चक पाईंदो त सिज फिरियो ई। ओ चमड़ा तू पंहिंजे अख जो इलाज कराए। सिज में त चमक दमक आब ताब नूर चमक रोशनाई आहे, पर तुंहिंजे अख में नूर नाहे जो तोखे नूर नज़र अचे। मुस्तफा के रब नूर बनायो आहे। नूर उहे ॾिसंदा, नूर उहे वञंदा जंहिंजे अंदर में नूर हूंदो। अबू लहब वटि नूर न हो, अबू जहल वटि नूर न हो, उतबा ऐं शैबा वटि नूर न हो, उन्हनि खे नूर नज़र न आयो। अबू बकर वटि नूर हुयो, उमर वटि नूर हुयो, पुछो असाबिया बरा बिन आज़िब। इमाम तिरमिज़ी रिवायत आणे त बरा खां के पुछो त मुस्तफा के कीअं ॾिठी, महबूब के कीअं ॾिठी? चए थो त मां ईअं ॾिठो जो सम्झां पियो त सिज ॼण मुस्तफा जे चेहरे मां उभरे थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असाबी चवनि था त जेॾीमहिल राति जे ऊंदाही में हुज़ूर ईंदा हा त हे कल्ल मुबारक, हाय हाय रब जा कल्लनि मथां ईअं त रोशनी निकिरंदी हुई जो जेके माण्हू साम्हूं बीठा हूंदा उन्हनि जा पाछा भितुनि ते नज़र ईंदा हुया। भितियुनि में बि दर दीवारूं चिमकी पवंदियूं हुयूं। मुस्तफा ईंदो हो त ऊंदाहियूं उजालनि में बदिलजी। अम्मा आमिना थी चए त ख़रज मिन्नी नूर, मां नूर निकितो। नारा लहण मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे टेमू जो न खाओ नारनि में। अम्मा आमिना साईं थी फरमाए त मूं मां नूर निकितो। अम्मा हलीमा थी फरमाए त जॾहिं महबूब खे वठी तफ़सीर मज़हरी जंहिंखे देवबंदी बि मञंदा आहिनि, सुन्नी बि मञंदा आहिनि, तफ़सीर मज़हरी वारो थो लिखे त जेॾीमहिल मदीने वारे साईं खे खणी पंहिंजे कबीले बनु साद में आयसि, मूंखे कॾहिं बत्ती ॿारण जी ज़रूरत ई न पई। सो कीअं फरमाए थी जेॾीमहिल राति थींदी हुई न सिज जी रोशनी न चंड जी चांडाण, पर मुस्तफा जे गलनि मां रोशनी जो निकिरंदी मुंहिंजो घर रोशन। अरे ही त पुछो अम्मा आयशा सिद्दीका खां। साईं थी फरमाए त सुईअ खे टोपो पई ॾियां, सुईअ सां कपिड़े जो सेबो पई ॾियां, सुई किरी पई आहे। हबीब जो आया ऊंदाही हुई, हथोड़ा ॾियां पई, सुई न पई लभे। जो महबूब आया त घर रोशन थी वियो, सुई बि न थी सघो। आयशा थी फरमाए लना शमसुन वलिल आफाक शमसु वफाकत शमसुना शमसु समाई। दुनिया ते माण्हुनि जा सिज आहिनि, मूं आयशा जो बि सिज आहे। शमसुन्नास ततला बाद फजरन, माण्हुनि जो सिज फजरन खां पोइ भरंदो आहे। व ततला शमसुना बाद अलिशाई, पर मूं आयशा जो सिज जॾहिं महबूब मुंहिंजे हुजरे में ईंदो आहे, मुंहिंजो सिज उभरी पियो।